वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ भारत सां जंग बाबति क़ौम खे एतमाद में वठण जो फ़ैसिलो कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मौलाना फज़लुर रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी, बैरिस्टर गौहर, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम रहमान, पाकिस्तान मुस्लिम लीग काफ़ जे सरबराह चौधरी सालिक हुसैन, ख़ालिद मक्सी ऐं ॿियनि सां फ़ोन ते राब्तो कयो आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त हुकूमत मुल्की सलामती खे नुक़सान पहुचाइण जी कोशिशुनि खे नाकाम बणण लाइ पुरज़म आहे। भारत खे मुंहं जवाब ॾेई बेगुनाह माण्हुनि जे खून जो हिसाब वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त भारतीय अगराई जो भरपूर ताक़त सां ऐं मुंहं जवाब ॾिनो वेंदो। हीअ अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ भारत सां जंग बाबति क़ौम खे एतमाद में वठण जो फ़ैसिलो कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मौलाना फज़लुर रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी, बैरिस्टर गौहर, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम रहमान, पाकिस्तान मुस्लिम लीग काफ़ जे सरबराह चौधरी सालिक हुसैन, ख़ालिद मक्सी ऐं ॿियनि सां फ़ोन ते राब्तो कयो आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त हुकूमत मुल्की सलामती खे नुक़सान पहुचाइण जी कोशिशुनि खे नाकाम बणाइण लाइ पुरअज़म आहे। भारत खे मुंहं जवाब ॾेई बेगुनाह माण्हुनि जे खून जो हिसाब वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणो त भारतीय अगराई जो भरपूर ताक़त सां ऐं मुंहं जवाब ॾिनो वेंदो।